من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تأكلوا الربا أضعافا مضاعفة واتقوا الله لعلكم تفلحون واتقوا النار التي أعدت للكافرين وأطيعوا الله والرسول لعلكم ترحمون وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها السماوات والأرض أعدت للمتقين الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين صدق الله مولانا العظيم. जीअं त मथिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला जंग बदर जो तज़किरो फरमायो ऐं उन खां पोइ ग़ज़वा अहद जो तज़किरो फरमायो। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे फरमायो तव्हां बदुआ न घुरो, छाकाणि त थी सघे थो इन्हनि मां किन खे अल्लाह तबारक व तआला हिदायत नसीब फरमाए। ऐं थियो बि ईअं ई त वॾनि वॾनि जिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त कई हुई किन फ़तह मक्का खां अॻु में ऐं किन फ़तह मक्का खां पोइ ईमान आंदो, जीअं ख़ालिद बिन वलीद ऐं सफ़वान बिन उमैया इन्हनि रज़ियल्लाहु ताला अन्हुमा इन्हनि ॿिन्ही सॻोरनि फ़तह मक्का खां अॻु में ईमान आंदो ऐं हज़रत इकरमा बिन अबी जहल रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं उन जा ॿिया कुझु साथी फ़तह मक्का खां बाद उन्हनि ईमान आंदो। हाणे अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे फरमाए थो त ए ईमान वारो अमी व्याज ॿीणो चवणो न खाओ। हाणे हिननि आयतुनि सॻोरियुनि में हिकु व्याज जो तज़किरो ऐं ॿियो आहे अल्लाह जे राह में ख़र्च जो तज़किरो अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि सॻोरियुनि में फरमायो आहे। व्याज खाइण सां इंसान बद अख़लाक थी वञे थो ऐं अल्लाह जे राह में ख़र्च करण सां इंसान जा अख़लाक बुलंद ऐं सुहिणा थी वञनि था। अल्लाह साईं फरमाए थो ए ईमान वारो अमी व्याज ॿीणो चवणो न खाओ। ॿीणे चवणे मां मुराद हीअ आहे त उन वक़्तु बि अरब सॻोरनि में इहा रवाज हुयो त पहिरियों त जेकॾहिं कंहिं ग़रीब खे कर्ज़ु ॾींदा हुआ त उन खां व्याज वठंदा हुआ त बाबा तोखे महीने में तोखे मिसाली ॻाल्हि कर्ज़ु ॾियणो आहे त बि व्याज ॾियणो आहे। पोइ जेकॾहिं कोई न ॾींदो हो त पोइ उन खां व्याज समेत वरी उन खां व्याज वठंदा हुआ, यानी जेका उनखे कर्ज़ु ॾिनऊं ऐं उन खां पोइ जेको उनजे मथां सूद खाइणो हुन, जेकॾहिं न महीनो गुज़री वियो त महीने खां पोइ वरी चवंदसि हाणे व्याज समेत हाणे व्याज हणबो, पोइ असांखे तूं हाणे ॾे व्याज। बर सूरत माना इन मां मुराद इहा आहे त व्याज ॿीणो चवणो न खाओ, यानी जेकॾहिं माण्हू सिर्फ़ु व्याज महीने जो ई खाए ईअं न आहे त उहो नाजाइज़ आहे, बल्कि उहो बि ईअं सम्झो बतरीक़े औला नाजाइज़ आहे। छो त अल्लाह तबारक व तआला हिते ॿीणो चवणो यानी इन जी ममानियत फरमाई त इहो तमामु वधीक ख़तरनाक आहे, यानी जेको तव्हां इहो खाओ था इहो तमामु ख़तरनाक आहे ऐं इहो न खाओ। हाणे हिते अल्लाह तबारक व तआला ला तअकुलू जो लफ़्ज़ फरमायो आहे, यानी न खाओ। भला इन्हनि सां भला कुझु पाए सघिजे थो इन्हनि पैसनि सां? त मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आहे त छाकाणि त खाइणु अहम शइ आहे, ईअं न आहे त उनजो पाइणु जाइज़ आहे, न बल्कि उनजो पाइणु बि नाजाइज़ आहे। यानी इंसान जेकॾहिं व्याज जे पैसनि मां अनाज ख़रीद कयईं या उन खां पोइ जेकॾहिं उन कपिड़ा ख़रीद कया त छा उन जा कपिड़ा पाइणु जाइज़ थी वेंदा? न, जेको बि व्याज में चाहे खाए चाहे पीए चाहे जेको आहे पाए जेको कुझु बि अथसि इहो सभु कुझु हराम अथसि। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला हिते खाइण जो लफ़्ज़ फरमायो आहे ऐं अल्लाह साईं फरमाए थो त ऐं अल्लाह खां डिॼो मन अमी छुटो। व्याज तमामु हिकिड़ी ख़तरनाक ईअं सम्झो वबा जी सूरत हिन वक़्तु असांजे ईअं सम्झो मुआशिरे में अख़्तियार करे चुकी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं क़ौम में व्याज ऐं ज़िना आम थी वेंदी त उहे अल्लाह तबारक व तआला जे ॼण ग़ज़ब खे उन्हनि दावत ॾिनी आहे ऐं उहे अल्लाह तबारक व तआला जे ग़ज़ब जो इंतज़ारु करनि। ॿी हदीस में मफ़हूम आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो मफ़हूम आहे, मिशकातुल मसाबीह जी हदीस आहे त जेको शख़्स हिकु दिरहम बि व्याज जो ॼाणी वाणी खाए थो ऐं सम्झे थो त हीउ व्याज जो आहे, उहो 36 दफ़ा ज़िना खां वधीक उन सख़्तु कमु कयो, यानी एॾो वॾो इहो गुनाह आहे व्याज जा। छाकाणि त इंसान ग़रीबनि जी ईअं सम्झो त हक़ तलफ़ी करे थो, बजाए जो ग़रीबनि सां जेको आहे सो ख़ैर ख़्वाहीअ जे ईअं सम्झो त ग़रीबनि जे मथां ज़ुल्म करे थो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला व्याज जी ममानियत फरमाई ऐं हराम क़रार ॾिनो आहे। बाक़ी हिकिड़ो ॿियो नुक़्तो आहे, इहो हीअ आहे त
तज़किरो हले पियो ग़ज़वा उहद जो, इन विच में अल्लाह तबारक व तआला व्याज जो तज़किरो फरमायो आहे। हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त असां शेखुल हिंद पंहिंजी यानी उस्ताद खां पुछा कई त साईं ग़ज़वा उहद जे तज़किरे में इन आयत सगोरीअ जे अचण जो छा मक़सदु आहे? त हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैहि फरमायो त क़ुरान में जेके रब्त आहे तंहिंजे करे त अल्लाह तबारक व तआला इन में गौर ऐं तदब्बुर करण जो हुकुम फरमायो आहे। यानी रब्त अहिड़ो आहे, इन में गौर ऐं तदब्बुर करणो पवंदो। यानी इहो हासिल मक़सदु शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैहि फरमायो त ही आहे त जॾहिं ग़ज़वा उहद में मुस्लमाननि जे मथां जॾहिं काफ़िरनि ज़ुल्म कया, यानी उन्हनि चहिरनि खे मसद कयो हो, त मुस्लमाननि जे दिलि में जज़्बा इंतिक़ाम यानी इंतिक़ाम जो जज़्बो उभरी पियो त असां हिननि खां जेकॾहिं ग़ालिब अची वियासीं काफ़िरनि जे मथां त असां हिननि खां अहिड़ो ई प्लान वठंदासीं। तंहिं ते अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरी खे नाज़िल फरमायो त जहिड़े तरीक़े सां सूद खाइणु हराम आहे, सूद खाइण सां इंसान बदअख़लाक़ थी वञे थो, अहिड़े तरीक़े सां जज़्बा इंतिक़ाम जे करे बि इंसान बदअख़लाक़ बणिजी वञे थो। तंहिंजे करे जज़्बा इंतिक़ाम तव्हां जो ख़तमु करे छॾियो। ऐं अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो वत्तक़ुन नार अल्लती उइद्दत लिल काफ़िरीन, ऐं उन बाहि खां डिॼो जा काफ़िरनि लाइ तयारु कई वई आहे। इन आयत सगोरी में इहो असांखे सम्झ में अचे थो जेको दोज़ख तयारु थियल आहे उहो असल में काफ़िरनि लाइ आहे। पर इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त इहा ईअं सम्झो आयत तमामु ईअं सम्झो त ड्रेजारींदड़ आयत आहे सॼे क़ुरान मां। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त इहो अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे बि मुखातिब कयो आहे त जेकॾहिं तव्हां बि काफ़िरनि वांगुरु अमाल कंदव, शिरक बिदत कंदव, त तव्हांखे बि ईअं सम्झो दोज़ख जी बाहि न छॾींदी। तंहिंजे करे काफ़िरनि जहिड़नि अमालनि खां बचो। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वअतीउ अल्लाह व रसूल लअल्लकुम तुरहमून, ऐं अल्लाह ऐं रसूल जी फरमाबरदारी करियो त मन अवां ते बाज कई वञे। छो त ग़ज़वा उहद में मुस्लमाननि जी जेका सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खां जेका कोताही थी वई हुई, उहा अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे इनहिराफ़ी जे करे थी हुई। छो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके लक ते सहाबा विहारिया हुआ 50, उन्हनि खे इहो ई चयलु हो त छा बि थी वई तव्हांखे नाहे उथणो, नाहे छॾणो। उन्हनि पंहिंजे ईअं सम्झो त पंहिंजे सोच सां उन लक खे छॾियो, जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इन दुनिया में ईअं सम्झो त हज़ीमत यानी भर सूरत जेका थी हुई, ईअं सम्झो तकलीफ़ पहुती हुई। यानी सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे इहो ईअं सम्झो त यादि तो ॾियारो वञे त तव्हां जहिड़े तरीक़े सां अल्लाह जे रसूल खे ऐं अल्लाह जे फरमान खे छॾियो, तंहिंजे करे हाणे ॿीहर ग़लती न कजो। जा ग़लती थी वई सा थी वई, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे माफ़ फरमाए छॾियो। हाणे जेकॾहिं कामयाब थियणु चाहियो था त हाणे अल्लाह ऐं उनजे रसूल जी पूरी जो पूरी फरमाबरदारी करियो त अल्लाह तबारक व तआला तव्हां ते ज़रूरु रहम कंदो। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त इन इताअत अल्लाह ऐं उनजे रसूल जी इताअत जो छा फ़ाइदो आहे। अल्लाह साईं फरमाए थो त ऐं अवी पंहिंजे पालणहार जी बख़्शिश ऐं उन जी बेश्त तां अगराई करियो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त जन्नत तव्हांखे मिलंदी तॾहिं जॾहिं अल्लाह ऐं उनजे रसूल जी इताअत कंदो, अल्लाह ऐं उनजे रसूल जी इताअत कंदो। ऐं उहा जन्नत केतिरी आहे, ईअं सम्झो त ही जेके बाग़ आहिनि दुनिया जा, इंसान जो त इन ते क़ियास करण ई न घुरिजे। छाकाणि त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त जन्नत जी वेकर केतिरी हूंदी, जंहिंजी वेकर आसमाननि ऐं ज़मीन जेतिरी आहे। यानी अल्लाह तबारक व तआला आसमाननि ऐं ज़मीन जो मिसाल ॾेई फरमायो। इहो इन जे करे त हिन दुनिया में अक्सर औकात असां ईअं सम्झो इंसाननि जे ज़हन में इहा ई ॻाल्हि आहे त सभ खां वॾी शइ आसमान आहिनि ऐं सभ खां वॾी शइ ज़मीन आहिनि। हालांकि मुफ़सिरीन हज़रात लिखनि था त जन्नत इन खां कई हिसा वॾी आहे, तमामु वॾी आहे, पर अल्लाह तबारक व तआला मिसाल ॾेई करे सम्झायो आहे। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो उहो कंहिंजे लाइ आहे। अल्लाह साईं फरमाए थो उन्हनि परहेज़गारनि लाइ तयारु कयो वियो आहे, यानी जन्नत मुत्तक़ीन जे लाइ तयारु कई वई आहे। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त मुत्तक़ीन जूं सिफ़तूं छा आहिनि, परहेज़गारनि जूं सिफ़तूं छा आहिनि। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त जेकी सुख ऐं ॾुख में अल्लाह कारियुनि ख़र्चींदा आहिनि, यानी सुख ऐं ॾुख में अल्लाह तबारक व तआला जे राह में पिया ख़र्च कंदा आहिनि। ऐं कावड़ खे खाईंदड़ ऐं माण्हुनि जे ॾोह खां टारो कंदड़ आहिनि, यानी कावड़नि खे बि ख़तमु करे छॾंदा आहिनि, गुस्से खे ख़तमु करे छॾंदा आहिनि ऐं ईअं सम्झो माण्हुनि खे बि माफ़ करे छॾींदा आहिनि। हज़रत अली बिन हुसैन जंहिंजो लक़ब आहे इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैहि, मुफ़सिरीन हज़रात लिखनि था त उन जी बानी उनखे वुज़ू कराए पई त उन जे हथां लोटो किरी पियो ऐं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैहि जा कपिड़ा हला थी पिया। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन मुंहुं करे तकियुसि त उहा का साहिब इल्म हुई बानी बि। ओड़ी महिल इहा आयत सगोरी जो इन हिसो पढ़ियो वल काज़िमीन अल ग़ैज़,
त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैहि उहे त सफ़ा आमिल हा न था, उन्हनि खे क़ुर ते वॾो अमल हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत खां ॿाहिरि ई न वेंदा हा। ओड़ी महिल ई चयऊंसि त मां पंहिंजो गुस्से खे ख़तमु कयुमि ऐं इंतिक़ाम तोखां न वठंदुमि। ऐं अॻिते वरी उन बानीअ वरी अल्फाज़ फरमाया वल आफ़ीन अनिन नास, रुगो गुस्सो न पीअंदा आहिनि पर माण्हुनि खे बि माफ़ करे छॾींदा आहिनि। ओड़ी महिल ई चवंदा मां तोखे माफ़ करे छॾियुमि। ऐं उहा वरी साहिब इल्म हुई। ओड़ी महिल वरी अॻिते आयत सगोरी पढ़े वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, ऐं अल्लाह भलारनि खे दोस्त रखंदो आहे, इहा वरी आला नेकी आहे। ओड़ी महिल ई चयसि त तोखे मां हाणे आज़ादु थो कयां। जहिड़े तरीक़े सां हुन ग़लती कई पर इमाम ज़ैनुल आबिदीन उन खां वधीक आला नेकी कई। बर सूरत अल्लाह तबारक व तआला इहे मुत्तक़ीन जूं सिफ़तूं फरमायूं आहिनि ऐं इहो बि फरमायो त सूद खां बचो, छो त इहा हिकिड़ी तमामु ख़राब शइ आहे। ऐं ईअं सभु ईअं सम्झो त अल्लाह तबारक व तआला जी सूद खाइण वारनि जे मथां लानत पई वसे थी। ऐं सूद खाइणु तमामु हिकिड़ो वॾो ईअं सम्झो त कबी फेल आहे ऐं नाजाइज़ फेल आहे। अल्लाह ऐं उनजे रसूल सां ईअं सम्झो त ॼण जंग आहे। दुआ आहे अल्लाह साईं अल्लाह साईं तव्हां असांखे बल्कि उम्मत मुस्लिमा खे सूद जहिड़ी वबा खां बचाए। ओमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।